काज़ी अहमद वेझो ॻोठाणनि ॿारनि खे न पढ़ाईंदड़ उस्ताद ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। ॻोठ नवाब ख़ान चांडियो वासन गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में मुबैना ॿारनि खे न पढ़ाईंदड़ उस्ताद ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते इमरान चांडियो, कालू फ़कीर चांडियो ऐं ॿियनि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त असांजे ॻोठ जी स्कूल में मुक़ररु उस्ताद कादिर बख़्श चांडियो ॿारनि खे पढ़ाइण बजाए लूडो ऐं पता रांदि कंदो रहे थो। हुननि जो चवणु हो त 2 ॾींहं अॻु एहतजाज करण ते उस्ताद मछिड़जी पियो आहे ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। हुननि जो चवणु हो त उस्ताद हिकु ॾींहुं स्कूल अचे थो त महीनो नथो अचे, जंहिं करे असांजे मासूम ॿारनि जी तालीम तबाह थी वई आहे। हुननि जो चवणु हो त उस्ताद असांजे ज़ाती मसइलनि में अची झेड़ो करणु चाहे थो, जंहिंखे हटाए बहितर उस्ताद खे मुक़ररु करे ॿारनि जी तालीम बचाई वञे। हुननि वज़ीर आला सिंध, वज़ीर तालीम, घरू वज़ीर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त मुक़ररु थियल मज़कूरा उस्ताद खे बदिली करे संदसि जाइ ते ॿियो उस्ताद मुक़ररु करे ॿारनि जी तालीम तबाह थियण खां बचाई वञे।